ہماری ڈیموگرافی خراب ہو رہی ہے، ہمارے وسائل پر بوجھ آ رہا ہے، ہماری سیاست کو پنجابی پشتونوں کو سندھ میں بسا کر ہماری ڈیموگرافی اور سیاسی آواز کو کچلنا چاہتے ہیں۔ یہ ہمارے قومی مفادات کے خلاف ہے۔ اس لیے میں آنے والے 3 دنوں تک انتظار کرتا ہوں کہ پشتون پولیٹیکل لیڈرشپ اپنے پشتونوں کو بولے کہ سندھ میں اب جو بھی پشتون ہیں وہ واپس اپنے علاقوں میں چلے جائیں۔ اگر آپ سمجھتے ہو، اگر آپ ہمیں سندھی قوم کو مظلوم سمجھتے ہو، مظلوم قوم سمجھتے ہو، اور آپ بھی مظلوم کی حیثیت میں ہمارے ساتھ اگر بھائی چارہ کرنا چاہتے ہو، تو یہ منظور پشتین سے لے کر جتنے سیکولر، ڈیموکریٹک اور حقیقی قوم پرست پشتون کی عادت ہے ان کو کہتا ہوں کہ اپنے پشتونوں کو کہو کہ کراچی سمیت پوری سندھ سے پشتون جو ہے وہ اپنے علاقوں میں واپس چلے جائیں۔ اگر نہیں تو ہم سمجھیں گے کہ پشتون پھر جو ہے اسٹریٹجیکلی پنجابی کی اتحادی بن کر ہماری ڈیموگرافی، ہماری معیشت اور ہماری سیاست پر آپ ایک قسم کا بوجھ ڈال رہے ہو، اور پھر ہمیں کوئی معیار نہ دینا، پھر ہمارے ساتھ کوئی شکایت مت کرنا۔ اس لیے یہ میں آپ کو اپیل کرتا ہوں، آج یہ میرا لائیو خطاب ہے، 3 دن کے اندر مجھے امید ہے کہ پشتون پولیٹیکل لیڈرشپ، یہ انڈیویجولز کو نہیں، جنہوں نے لاٹھیاں ماری ہیں، جنہوں نے کلاڑیاں چلائی ہیں، ان کو ہمارے لڑکے دیکھ لیں گے۔ یہ میں کلیئر کہتا ہوں، جنہوں نے بدماشی کی ہے ان کو ہم خود دیکھیں گے، لیکن مجموعی طور پر میری قوم کو اقلیت میں تبدیل کرنے کے لیے پنجاب سامراج نے پشتون آبادی کو استعمال کرنا شروع کیا ہے۔ اس لیے میں آپ کو اطلاع دیتا ہوں، خبردار بھی کرتا ہوں کہ آپ اپنے لوگوں کو واپس اپنے علاقوں میں، اپنے صوبے میں آنے کے لیے کہو۔ 3 دن کے اندر میں انتظار کرتا ہوں۔ اس کے بعد قومی تحریک، جی ایس متحدہ محاذ اور جتنی قوم پرست پارٹیاں ہیں، سندھ کے دانشور، انٹلیکچوئل، میں ان سب سے رابطہ کروں گا اور ہم کوئی مشترکہ کوئی لائحہ عمل تیار کریں گے، اور ان بدماشوں کو ہم دیکھ لیں گے۔ اور یہ میں قوم کے نوجوانوں کو کہتا ہوں کہ جس نے بھی یہ بدماشی کی ہے، اس کو سندھی میں کہتے ہیں نا، کھڑ پانے بھاگ رلیے میں ویڑے، ان کا سا ॿियो को हल कोन्हे को। दाहूं न कयो, हाणे कूकू न कयो, यहाँ से घोड़ाड़े हे थियो हलियो, न्याणियूं असांजूं ॿाहूं भॻियूं पियो अथनि, रत पियो गड़े, पठाण लठ खयो वेठो आहे, ऐं फोटू जेके तव्हां रखो था सोशल मीडिया ते, इहा हाणे बुज़दिली ख़तमु कयो। ऐं जेको माण्हू क़ौमी गैरत जी तर्जुमानी करे इन मुड़ुस माण्हू थी बीहंदो, असीं उनखे जी एस मुतहदा महाज जो कारकुन सम्झंदासीं। उन खां सवाइ रियासत जेका साज़िश करे पई, उन ते बि मां घणे वक़्त खां वठी नज़र रखां पियो। ऐं हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां, ऐं मूंखे उमेद आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। अंग्रेज़नि जॾहिं बरे सग़ीर ते कब्ज़ो कयो, अंग्रेज़नि जॾहिं हिंदुस्तान खे कब्ज़े में आंदो, उन वक़्तु अंग्रेज़नि जी जेका स्ट्रेटेजी हुई, जेका उन्हनि इख़्तियार कई ऐं जेका हुई उन्हनि खे फ़ाइदो पुॻो, उहो इहो हो त बरे सग़ीर जे क़यादत जी मर्कज़ियत जेका आहे, उहा अंग्रेज़नि पहिरें उनखे कमज़ोर कयो, मुंतशिर कयूंसि, टोड़ियऊंसि। यानी हिंदुस्तान जो जेको शहनशाह हो, उनखे हुननि मुख़्तलिफ़ साज़िशुनि जे ज़रिए घेरो करे दहलीअ जे क़िले ताईं महदूद कयो, ऐं नतीजे में पूरो बरे सग़ीर जेको आहे उहो 500 खां वधीक नंढियुनि रियासतुनि में जेको आहे सो उहो तक़सीम थी वियो, मुख़्तलिफ़ ज़ातियुनि में। हे बाबा मरहटा आहिनि, हे साईं राजपूत आहिनि, हे हरी सिंह आहे कश्मीर जो, हे हैदराबाद दखन जो जेको नवाब आहे, हे फलाणे जो आहे, हे फलाणे। यानी कंहिं बि क़ौम ते कब्ज़े करण जे लाइ, कंहिं बि वतन ते कब्ज़े करण जे लाइ ज़रूरी आहे रियासत दुश्मन जे लाइ, साम्राज जे लाइ, त उन जी मर्कज़ी लीडरशिप खे महदूद करे, उन जे फ़ैसिलनि खे महदूद करे, उन जे जदोजहद ऐं अमल खे महदूद करे, उन जी फ़ौज खे महदूद करे। जॾहिं फ़ौज विरहाइजी वई बरे सग़ीर जी मुख़्तलिफ़ रियासतुनि जे सूरत में, सियासी क़यादत जेका सा मुंतशिर थी वई नंढड़ियुनि रियासतुनि जे सूरत में, झांसीअ जी राणी पई विढ़े पंहिंजे मुंहं सां, सिराजुल दौला पियो विढ़े पंहिंजे मुंहं सां,
हरी सिंह पिटे पियो पंहिंजे मुंहं सां हैदराबाद, यानी सॼे बरे सगीर ते आसानीअ सां कब्ज़े करण जे लाइ अंग्रेज़नि जे लाइ ज़रूरी हो त बरे सगीर विरहायल हुजे, सियासी क़यादत मुश्तरका न हुजे, सियासी फ़ैसिलो मुश्तरका न थिए, सियासी अमल मुश्तरका न थिए, सियासी फ़ौज क़ौमी फ़ौज मुश्तरका न हुजे। नतीजे में अंग्रेज़नि खे देरि ई न थी सॼे बरे सगीर ग़ुलाम कयूं 100 सालनि ताईं। सिंध जी क़ौमी तहरीक सां उहो बरे सगीर वारो जेको अंग्रेज़नि वारो फार्मूलो आहे उहो अपनाए पियो थिए। सिंध जी क़ौमी तहरीक जी क़यादत खे हे मरकूज़ ऐं मजमूई तरह सॼी क़ौमी तहरीक ऐं क़ौम जी हिकिड़ी क़यादत हुजे उहो नथा करणु छॾीनि। हे जीअं सिंध मुतहदा महाज जे क़यादत जे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते बाहोड़ पिया कराइनि, मशकूक पिया कराइनि, अफ़रा तफ़री पिया कराइनि, ज़हनी तरह ख़दशा, विसवसा, गुमान, हेड़ा हीअं इहो इन करे त क़ौमी तहरीक जी का बि क़यादत जेका आहे उहा मरकज़ी किरदारु अदा न करे, छाकाणि त क़यादत जेकॾहिं सॼी क़ौम जी मरकूज़ हूंदी त उनजा फ़ैसिला मुतहरिक ऐं मुनज़म हूंदा, उनजो अमल बि जेको आहे सो मुनज़म हूंदो, उनजी जदोजहद जेका मुनज़म हूंदी, उन जे तरफ़ां केस जेको रखियो हूंदो आलमी इदारनि जी अॻियां उहो बि मजमूई तरह मुनज़म हूंदो। इन करे तव्हां ॾिसंदो त रियासत हिकु पासे क़ौमी तहरीक जे मुख़्तलिफ़ यानी ॿी हिकिड़ी मां महिरबानी की हिकु त तनक़ीद न आहे, हे मां हिकिड़ी अकुली ॻाल्हि थो कयां। सिंध जे हिकिड़े दानिश्वर चयो मूंखे कंहिं ज़माने में त बाबा जीअं सिंध जे नाले में या क़ौमी तहरीक कहिड़े बि नाले में कमु करे, जेसी ताईं क़ौमी तहरीक सिंध जी का बि पार्टी उन जी क़यादत उन जो केडर या रूपोश हुजे तॾहिं उनखे जाइज़ सम्झिबो या क़यादत जलावतन थिए।